नवाज शरीफ जो चवण है तो साकिब निसार के सजी जिंदगी ला पार्टी सदारत तां हटायो हो। कारकुनन साकिब निसार के फैसले के रद्द करे छड़ियो। लाहौर में पार्टी जी जनरल काउंसिल इजलास से खिताब कंदे नवाज शरीफ जो चवण आहे त कारकुनन खे एक भेरो ॿीहर पार्टी सदर बनायो आहे। हुन चयो त पुट खां पघार न वठण ते खेस हटायो वियो। छा हुन अवां जे पुट खां पघार घुरी हुई जो हटायो वियो। संदसि चवण हो त कारकुनन जो थोराइतो आहे जेकी ॾुखे वक़्त में गॾु बीठा रहिया। नून लीग जे क़ाइद ऐं सदर नवाज शरीफ जो चवण आहे त साकिब निसार खे सॼी ज़िंदगी लाइ पार्टी सदारत तां हटायो हुयो। कारकुनन साकिब निसार जे फैसले खे रद्द करे छॾियो। लाहौर में पार्टी जी जनरल काउंसिल इजलास से खिताब कंदे नवाज शरीफ जो चवण आहे त कारकुनन खे हिकु भेरो ॿीहर पार्टी सदर बनायो आहे। हुन चयो त पुट खां पघार न वठण ते खेसि हटायो वियो। छा हुन साकिब निसार जे पुट खां पघार घुरी हुई जो हटायो वियो। संदसि चवण हो त हू कारकुन जो थोराइतो आहे जेकी ॾुखे वक़्त में गॾु बीठा रहिया। नून लीग जे क़ाइद ऐं सदर नवाज शरीफ जो चवण आहे त साकिब निसार खे सॼी ज़िंदगी लाइ पार्टी सदारत तां हटायो हुयो। कारकुनन साकिब निसार जे फैसले खे रद्द करे छॾियो। लाहौर में पार्टी जी जनरल काउंसिल इजलास खे खिताब कंदे नवाज शरीफ जो चवण आहे त कारकुनन खे हिकु भेरो ॿीहर पार्टी सदर बनायो आहे। नवाज शरीफ जो चवण आहे त पुट खां पघार न वठण ते खेसि हटायो वियो। छा हुन साकिब निसार जे पुट खां पघार घुरी हुई।